अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां अब्दुल मोमिन जुनो तव्हां ख़बर ॾियूं था त वधंदड़ बदअमनी प्रेस क्लब काज़िम जे अॻूणे जनरल सेक्रेटरी साहिल लाखो जे घरां पबियो थाने जे हद मां सीडी मोटरसाइकिल चोरी थियण जाम साहब जे सीनियर सहाफ़ी सैद शाह मोहम्मद शाह मथां हमले ऐं खंडर जे सहाफ़ी रियाज़ ज़रदारी खां फुर थियण ख़िलाफ़ प्रेस क्लब काज़ी अहमद आडो प्रेस क्लब जे सदर राणा अब्दुल गफूर राजपूत, पीटीआई अॻवान शाहनवाज़ बलोच, एसटीपी अॻवान कुर्बान मड़, ॾाढो महर, सिंध कल्चरल फोरम अॻवान शरफुद्दीन सिंधी, एसयूपी अॻवान फज़ल मोहम्मद गलू जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो ऐं वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ सहाफ़ियुनि खां थींदड़ नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। एहतिजाज में शरीक सभिनी सहाफ़ियुनि ऐं मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे अॻवाननि आईजी सिंध ऐं डीआईजी एसएसपी शहीद बेनज़ीर आबाद खां मुतालबो कयो आहे त जल्द प्रेस क्लब काज़िम जे सहाफ़ी साहिल लाखो जी चोरी थियल मोटरसाइकिल, सहाफ़ी रियाज़ ज़रदारी खां फुर थियल मोटरसाइकिल ऐं ॿियो सामान वापसि कराए ऐं जाम साहब जे सीनियर सहाफ़ी सैद शाह मोहम्मद शाह ते हमलो कंदड़नि खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे केस दाख़िल कयो वञे। सहाफ़ियुनि खां खुरियूं बंदि कयो, सहाफ़ियुनि खां चोरियूं बंदि कयो, सहाफ़ियुनि ते हमला बंदि कयो, आज़ाद सहाफ़ ते हमला बंदि कयो, आज़ाद सहाफ़ ते हमला बंदि कयो, गुंडागर्दी बंदि कयो, दादागीरी बंदि कयो। सिंधी मेज़बानी जी सुञाण टपाल मेज़बान।